टंडोबागो जे खैराती अस्पताल में ईंदड़ मरीजन जा खीसा कटण वारियूं 9 औरतूं गिरफ्तार। अपडेट कयूं पिया कि टंडोबागो खां अखियुनि वारी अस्पताल में खीसा कटण जे इल्ज़ाम हेठि गिरफ्तार थियल 9 औरतुनि खे पुलिस गिरफ्तार करण बाद आज़ाद कयो। ॿिए पासे टंडोबागो पुलिस मूजिबि गिरफ्तार थियल औरतुनि पारां अस्पताल में इलाज लाइ ईंदड़ हिकु औरत सियाणी जेका बठोरे शहर खां अखियुनि जो इलाज कराइण लाइ पहुती हुई, जेका 3500 रुपया हिकु मर्द दिलबर पठान जेको टंडोबागो लॻ भरियल शाह ॻोठ जो रहवासी हो, जंहिंजो मोबाइल कढियो वियो। पुलिस मूजिबि फरियादी धुर जे माफ़ करण ते ऐं अस्पताल इंतज़ामिया जे केस दाख़िल न करण ते गिरफ्तार औरतुनि खे छॾियो वियो ऐं मथनि को बि केस दाख़िल न कयो वियो। रिपोर्टर अलबख्श जरवार सां गॾु अली जाफ़र सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।